सुणी अदा हाशू ऐं मीर कॾहिं बि हिकु न थींदा। मूंखे त इन ख़ौफ़ वराए विधो आहे त किथे हिक ॿिए खे मारे न विझनि। हिन ज़िद ते त तुंहिंजो भाउ हाशू आहे, बाक़ी मुंहिंजो भाउ अदा मीर त कॾहिं बि झगड़ो करण न चाहींदो हाशू सां। खणी जे अदा हाशू हींअर रेस जे चवण में आहे, पर जेकॾहिं तो शादी कई अदा हाशू सां, मूं शादी कई मीर सां, त पोइ हू हिक ॿिए सां ठही पवंदा ऐं विढ़ंदा ई कोन। तूं भले अदा मीर सां शादी कर, पर मुंहिंजी जान छॾ, मां हाशू सां कॾहिं बि शादी कान कंदसि। हिन वक्त अदा हाशू ज़िद ते आहे या तूं? थोड़ो सोच सोन, जेकॾहिं तूं को नुक़सान नथी कराइण चाहीं त तोखे इन ज़िद तां लहणो पवंदो। हलो ठीक आहे, खणी मां हिन ज़िद तां लहां बि, पर मूंखे पूरी पक आहे अदा मीर हाशू खे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदो। इन्हनि रिश्तनि जो बाद में सोचींदासीं, फिलहाल तूं हिकिड़ो ॿियो कमु कर। कहिड़ो कमु? तूं असांजी दावत कर। मां राति जो अदा हाशू खे ऐं अदी खे हिते वठी ईंदसि। उन मां छा थींदो? हिन वक्त अदा हाशू जो ऐं मीर जो बंदूकूं हिक ॿिए जे मथां सिधियूं आहिनि, पर जेकॾहिं हू हिकिड़ी थाली में गॾु वेही खाईंदा त कुझु कावड़ घटि थी वेंदा। हिकु त अदा हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदो कोन, पर वरी बि मां कोशिश करे अदा खे मञाए बि वठां न, त बि तुंहिंजो भाउ हाशू ईंदो कोन। इहो कमु मुंहिंजो आहे त मां कीअं अदा हाशूअ खे राज़ी करे हिते वठी थी अचां। बस रुगो तूं मीर खे राज़ी करे वठ ऐं असांजी दावत कर। ठीक आहे, मां दावत जी तयारी करे वठंदा, पर हाणे ॾिसां थी त तूं हाशू खे कीअं थी राज़ी करे वठी अचे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।